वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन में अवां खे बलिकार चऊं था। बुलेटिन जो आगाज़ कंदासीं अहम ख़बर सां। T20 वर्ल्ड कप के सेमीफाइनल में न्यूज़ीलैंड पाकिस्तान के 153 रन जो हदफ थी चुको आहे। न्यूज़ीलैंड पहिरीं बैटिंग कंदे मुक़रर 20 ओवर्स में 4 विकेटनि जे नुक़सान ते 152 रन ठाहियूं। फैन एलन चार, टिवाइन कैनवा 21, ग्लेन फिलिप्स 6 ऐं कप्तान कैन विलियमसन शानदार 46 रन ठाहियूं। फास्ट बॉलर शाहीन आफरीदी 2 ऐं मोहम्मद नवाज़ 1 विकेट वरिती। शादाब शाह थ्रो वसीले डिवाइन कैनवा के बॉलिंग जो रस्तो ॾेखारियो। T20 वर्ल्ड कप के हवाले से के आगे कई पिया। T20 वर्ल्ड कप के सेमीफाइनल में न्यूज़ीलैंड पाकिस्तान के 153 रन जो हदफ थी चुको आहे। T20 वर्ल्ड कप के सेमीफाइनल में न्यूज़ीलैंड पाकिस्तान के 153 रन जो हदफ थी चुको आहे। आगे कई पिया कि न्यूज़ीलैंड पहिरीं बैटिंग कंदे मुक़रर 20 ओवर्स में 4 विकेटनि जे नुक़सान ते 152 रन ठाहियूं। फैन एलन चार, डिवाइन कैनवा 21, ग्लेन फिलिप्स 6 ऐं कप्तान कैन विलियमसन शानदार 46 रन ठाहियूं। T20 वर्ल्ड कप के हवाले से के आगे कई पिया। T20 वर्ल्ड कप के सेमीफाइनल में न्यूज़ीलैंड पाकिस्तान के 153 रन जो हदफ थी चुको आहे। न्यूज़ीलैंड पहिरीं बैटिंग कंदे मुक़रर 20 ओवर्स में 4 विकेटनि जे नुक़सान ते 152 रन ठाहियूं। T20 वर्ल्ड कप के हवाले से के आगे कई पिया। T20 वर्ल्ड कप के सेमीफाइनल में न्यूज़ीलैंड पाकिस्तान के 153 रन जो हदफ थी चुको। न्यूज़ीलैंड पहिरीं बैटिंग कंदे मुक़रर 20 ओवर्स में 4 विकेटनि जे नुक़सान ते 152 रन ठाहियूं। फैन एलन चार, डिवाइन कैनवा 21, ग्लेन फिलिप्स 6 ऐं कप्तान कैन विलियमसन शानदार 46 रन ठाहियूं। फास्ट बॉलर शाहीन आफरीदी 2 ऐं मोहम्मद नवाज़ 1 विकेट वरिती। शादाब शाह थ्रू वसीले डिवाइन कैनवा के पवेलियन जो रस्तो ॾेखारियो। ख़बर वां से शेयर कई पिया। T20 वर्ल्ड कप के सेमीफाइनल में न्यूज़ीलैंड पाकिस्तान के 153 रन जो हदफ थी चुको आहे। न्यूज़ीलैंड पहिरीं बैटिंग कंदे मुक़रर 20 ओवर्स में 4 विकेटनि जे नुक़सान ते 152 रन ठाहियूं। T20 वर्ल्ड कप के हवाले से के आगे कई पिया। T20 वर्ल्ड कप के सेमीफाइनल में न्यूज़ीलैंड पाकिस्तान के 153 रन जो हदफ थी चुको आहे। न्यूज़ीलैंड पहिरीं बैटिंग कंदे मुक़रर 20 ओवर्स में 4 विकेटनि जे नुक़सान ते 152 रन ठाहियूं। T20 वर्ल्ड कप के हवाले से के आगे कई पिया। T20 वर्ल्ड कप के सेमीफाइनल में न्यूज़ीलैंड पाकिस्तान के 153 रन जो हदफ थी चुको आहे। न्यूज़ीलैंड पहिरीं बैटिंग कंदे मुक़रर 20 ओवर्स में 4 विकेटनि जे नुक़सान ते 152 रन ठाहियूं। क्रिकेट के मैदान में वाके अहम खबर बुधाईदा हलूं। T20 वर्ल्ड कप के पहिरीं सेमीफाइनल मैच में न्यूज़ीलैंड पाकिस्तान के कामयाबी मारण लाइ 153 रन जो हदफ थी चुको आहे। कीवी टीम मुक़रर 20 ओवर्स में 4 विकेटनि जे नुक़सान ते 152 रन ठाहियूं। T20 वर्ल्ड कप के हवाले से के आगे कई पिया। T20 वर्ल्ड कप के पहिरीं सेमीफाइनल मैच में न्यूज़ीलैंड पाकिस्तान के कामयाबी मारण लाइ 153 रन जो हदफ थी चुको आहे। इन हवाले से एक भेरो बीहर राब्तो कयो आहे रांदियुनि बाबति असां निगार मीज़ान राही सां। मीज़ान राही साहब, T20 वर्ल्ड कप के पहिरीं सेमीफाइनल मैच जारी आहे। न्यूज़ीलैंड की टीम को वॾो स्कोर त नाहे करे सघी, पर छा क़ौमी टीम 153 रन जो हदफ हासिल करे सघंदी? पहिरियां गुफ्तगू पे कई इन मामले ते त पाकिस्तान जी बॉलिंग है उहा तौर ते उहा स्ट्रॉन्ग है, तंहिं करे एतिरी बैटिंग आहिनि हुई उनखे रिस्ट्रिक्ट करण में कामयाब थिया। 150 जे अंदरि जीअं ताईं ॻाल्हि ॿोल कई त 150 या 170 एसी ताईं जेको न्यूज़ीलैंड खे वञणु खपे, पर इहो तमामु सुठो थियो। इन विच में हिकु ओवर चेंज जी थोरी ग़लती थी ऐं उनजे करे जेको आहे 20 रन इज़ाफ़ी या 15 रन इज़ाफ़ी ठही वियूं। पर एनीवे मां सम्झां थो त इते
हिन वक़्तु पाकिस्तान जी बैटिंग जो जेको आहे उहो इम्तिहान आहे उहो बैकफुट थिए हिन वक़्तु तंहिं करे हे ड्राइवरिंग सीट ते अचे विया आहिनि जेकॾहिं 6-7 जी एवरेज सां त शुरू जे पावर प्ले जे अंदरि जेकॾहिं 60 रन करण में कामयाबु वञनि था त आउं सम्झां थो त तमामु स्ट्रॉन्ग पोज़ीशन थी वेंदी ऐं उन जी जाइ ते हाणे जेकॾहिं मैनेजमेंट खे इहा सम्झ हूंदी या कोचिस खे इहा सम्झ हूंदी त हिन वक़्तु इफ़्तिख़ार खे जेकॾहिं ड्रियो कराईंदा इफ़्तिख़ार वॾो ईंदो छो त उन्हनि वटि ॿ स्पिनर आहिनि उहो स्पेशलिस्ट आहे मिडल ऑर्डर तंहिं करे उहो स्पिनर खे इलाही भलो खेॾंदो जेतिरो टाइम उहो घणो वठंदो त असां मैच में जेको आहे आसानी सां मैच विन करण में कामयाबु थींदासीं मुंहिंजे ख़्याल में त उहो एतिरी वॾी ॻाल्हि आहे कोन बाक़ी जेके ॿ हुननि जा स्पिनर आहिनि ऐं जेको ड्यू फैक्टर आहे उहो मुमकिन आहे त कुझु प्रॉब्लम करे मीज़ान साहब कौमी टीम कामयाबी लाइ पुरसम आहे त अॼोकी मैच में शाहिन शाह अफरीदी ऐं ॿिनि मोहम्मद नवाज़ हिकु रांदीगर खे आउट कयो ॿिनि बॉलर्स जी कारकर्दगी खे मसमूई तौर ते अव्हां कीअं पिया ॾिसो इहा ॻाल्हि कई त पाकिस्तान जी जेका बॉलिंग आहे उहा तमामु स्ट्रॉन्ग आहे ऐं हिननि बॉलिंग तमामु बहितरीनु कई ऐं पोयां जेके 14 खां पोइ जेका बॉलिंग चेंज थी हुन में नसीम शाह खे 12 रन तूं भॼी वयूं या शादाब खे जेके आख़िरी ओवर में 10 रन या 12 रन जेके पयूं उन में थोरो ईअं लॻे पियो विलियमसन जीअं बैटिंग करे थो उहो वेट पियो करे पर ओवरऑल जेको आहे पाकिस्तान जी जेका बॉलिंग हुई उन तमामु बहितर पूरे थ्रू आउट टूर्नामेंट उन बहितरीनु कारकर्दगी ॾेखारी आहे हिन वारे बि उन्हनि तमामु एतिरी सुठी बैटिंग लाइन खे 150 जे क़रीब उन्हनि रखियो ऐं एतिरो वॾो स्कोर करण में उहो कामयाबु न थिया जेकॾहिं हिन जाइ ते 180 हुजे या 190 हुजे या तमामु टफ थी वञे हा पाकिस्तान लाइ नफ़सियाती तौर ते भेट थी वञनि हा हिन वक़्तु ऐं सम्झां थो त असां मेंटली नफ़सियाती तौर ते असां फ्रंट फुट ते आहियूं उहो बैक फुट ते आहिनि तंहिं करे हुननि खे स्ट्रगल करणी पवंदी ऐं हिन वक़्तु जेको आहे मूवमेंटम बैटिंग जो जेको मूवमेंटम आहे उन बैटिंग जे मूवमेंटम खे बरक़रार रखंदे हुननि ते चढ़ाई करणी आहे ऐं होपफुली सम्झां थो त दे विल विन अच्छा मीज़ान साहब त सिडनी जे ग्राउंड में मैच खेॾी पई वञे त इन ग्राउंड जी कंडीशन कीअं आहे छा पाकिस्तान खे घुर्बल हदफ़ हासिल करण में का ॾुखियाई पेश थी सघे थी न इहा ॻाल्हि कई त ड्यू फैक्टर मुमकिन आहे त पोइ प्रॉब्लम करे ॿियो हुननि जा जेके ॿ स्पिनर आहिनि हिकिड़ो जेको हुननि जो लेफ्ट आर्म स्पिनर आहे उहो फिंगर स्पिनर आहे उहो फिंगर स्पिनर इहे के मां सम्झां थो त 3-4 ओवर को प्रॉब्लम थी सघे थो बाक़ी 3-4 ओवर इहे हैंडल करणा आहिनि हिन में 6 खां 7 रन आई होप त कोचिस खे इहा ख़बर हूंदी ऐं मैनेजमेंट खे ख़बर हूंदी ख़ुदि प्लेयरनि खे इहा ख़बर हूंदी त असांखे इहे जेके 4-5 ओवर आहिनि उन में जेकॾहिं असां 5-5 6 रन कयूं त पोइ मसइलो कोन्हे ऐं जेके ॿिया ओवर आहिनि उन्हनि खे टारगेट करिणो आहे ऐं उन्हनि खे 8 रन तूं 7 रन तूं करे ऐं जेको आहे कामयाबु थियणो आहे आई थिंक मुंहिंजे ख़्याल में इहे जेके ओवर आहिनि इहे थोरो टफ करे सघनि था त मुंहिंजे ख़्याल में त आसान आहे अच्छा मीज़ान साहब T20 वर्ल्ड कप जे ॿिए सेमीफाइनल मैच में सुभाणे भारत इंग्लैंड जूं टीमूं वाम्हूं साम्हूं थी रहियूं आहिनि त तव्हांजी नज़र में कहिड़ी टीम फेवरेट आहे हा उन में मुंहिंजे ख़्याल में त उहो बि क़बल वक़्तु चवणु मुश्किल आहे पर मुंहिंजे ख़्याल में त इंडिया जेको आहे उहा तमामु बहितर आहे ऐं इंडिया जो मोराल जेको आहे उहो बुलंद आहे इंग्लैंड जेको आहे सो स्ट्रगल कई आहे इंग्लैंड हिकिड़ो नंढी टीम सां मैच हारी बि आहे तंहिं करे मुंहिंजे ख़्याल में त फेवरेट सुभाणे लाइ मां सम्झां थो त 70% इंडिया आहे ठीक है वही मेहरबानी मीज़ान साहब वक्त लाइ जी नाज़िन अव्हांखे T20 वर्ल्ड कप के हवाले से आगाह कयूं पिया क्रिकेट के मैदान में अव्हांखे अहम ख़बर बुधायूं पिया T20 वर्ल्ड कप के पहिरीं सेमीफाइनल मैच में न्यूजीलैंड पाकिस्तान के कामयाबी माणण लाइ 153 रन जो दबिश चयो है कीवी टीम मुक़रबी ओवर्स में 4 विकेटन के नुक़सान ते 152 रन उठायूं T20 वर्ल्ड कप के पहिरीं सेमीफाइनल मैच में न्यूजीलैंड पाकिस्तान के कामयाबी माणण लाइ 153 रन जो हदफ चयो है कीवी टीम मुक़रबी ओवर्स में 4 विकेटन के नुक़सान ते 152 रन उठायूं T20 वर्ल्ड कप के पहिरीं सेमीफाइनल बाबत अव्हांखे आगाह कयूं पिया मैच में न्यूजीलैंड पाकिस्तान के कामयाबी माणण लाइ 153 रन जो हदफ चयो है कीवी टीम मुक़रबी ओवर्स में 4 विकेटन के नुक़सान ते 152 रन उठायूं न्यूजीलैंड जा मिचेल टेरेवेंचा ऐं केन विलियमसन 46 रन उठाए नुमाया रहा जॾहिं पाकिस्तान पारां शाहिन शाह अफरीदी ऐं मोहम्मद नवाज़ हिकु रांदीगर खे आउट कयो